कंधाकोट जे गवर्नमेंट हाई स्कूल में हलंदड़ सरेआम कॉपी ऐं पेपर आउट वारे अमल इंतहाई अफ़सोसनाक, शर्मनाक ऐं तालीम दुश्मन अमल आहे, जंहिं सां तालीमी तक़दुस खे सख़्त नुक़सान पहुचायो आहे। प्रिंसिपल शाहल बाचकाणी करप्ट ऐं संदसि कमाउ पुटु शाहजहान सेहरियाणी जे सरपरस्ती हेठि मुबैना तौरु डुप्लीकेट उम्मीदवार बीहारणु ऐं पैसा वठी कॉपी करणु ऐं इम्तिहानी पेपर आउट करण जहिड़ा संगीन ॾोह न रुॻो क़ानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि, पर सॼी तालीमी निज़ाम ते कारो दाग़ आहे। असां वटि पहुतल इताला ऐं वीडियो शाहिद आहिनि त हज़ारनि जी तादाद में डुप्लीकेट माण्हू बीहारे विया आहिनि, इम्तिहानी कापियूं ओट कई वयूं ऐं तालीम खे कारोबार बणायो वियो। अहिड़ो अमल ईमानदार शागिर्दनि जे हक़नि जो दहाड़ो आहे ऐं क़ौम जे मुस्तक़बिल सां ख़तरनाक रांदि आहे। असां तालीमी वज़ीर DC कश्मीर DO ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त हिन संगीन मामले जो नोटिस वठी फौरी कार्रवाई कई वञे। कापी कराईंदड़ पेपर आउट में मुलविस माण्हुनि में ख़ासि तौरु शाहजहां सेहरियाणी ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।